अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदो। मां समर अबड़ो ऑस्ट्रेलिया खां तव्हां सभिनि खे पंहिंजी सिंधी संगत जी तरफ़ां ईद जूं घणियूं मुबारकूं थो ॾियां। मूंसां गॾु बीठा आहिनि अब्दुल मोमिन मसण साहब, जावेद अहमद अबड़ो साहब, हैदर अली अबड़ो साहब ऐं अदनान टोटाणी साहब। सो हिन सां बि गुज़ारिश कंदुमि त तव्हांखे ईद जूं मुबारकूं ॾियनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजी तरफ़ खां बि जेके बि असांजा दोस्त ॾिसी रहिया आहिनि उन सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां ईद मुबारक हुजे। उमेद कयां थो त तव्हां पंहिंजी ईद सुठे तरीक़े सां सेलिब्रेट कंदा हूंदव जीअं असां हिते ऑस्ट्रेलिया में पाण सभु सिंधी भाइर सेलिब्रेट था कयूं। महिरबानी साईं, मुंहिंजी तरफ़ां सभिनि खे ईद मुबारक। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजे तरफ़ां सभिनि खे ईद मुबारक। अस्सलाम वालेकुम प्यारा भाइरो, सभिनि खे सलाम। अॼु असां हिते सभु ईद सेलिब्रेट करे रहिया आहियूं। सभिनि सिंधी भाइरनि खे जेके सिंध में रहनि था, परदेस वारा सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक। परदेस वारा पहिरीं प्यारा सभिनि खे असां ऑस्ट्रेलिया जी सिंधी संगत जे तरफ़ां ईद जूं घणियूं मुबारक हुजनि। पंहिंजी ईद ख़ुशियुनि सां मल्हायो ऐं पंहिंजे घर वारनि सां मल्हायो। महिरबानी।